बुलेटिन में अवां खे बिली कार चऊं था। सबका पहिरीं अवां खे आगे कंदासीं। सुप्रीम कोर्ट प्रोसिक्यूशन के हाई प्रोफाइल केस वापस वठण समेत मुक़ररनि ऐं बदिलनि खां रोके छॾियो। सुप्रीम कोर्ट 6 हफ़्तनि दौरान ECL मां नाला कढण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमरता बंदयाल जी सरबराही में जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मजहर अली अकबर ऐं जस्टिस मोहम्मद अली मसद ते बदल बेंच पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट चयो त ECL में नाला शामिल करण ख़ारिज करण जे हवाले सां पॉलिसी में का तब्दीली कई वई आहे त अदालत आॾो रखी वञे। अदालत घरू सेक्रेटरी DG FIA NF चेयरमैन खे नोटिस जारी करे छॾिया। प्रोसिक्यूटर्स, एडवोकेट जनरल ऐं हेड ऑफ प्रोसिक्यूशन खे बि नोटिस जारी कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पुछाणो कयो त शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज जे केसनि में जांच ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कहिड़ी बुनियाद ते कई पियूं। चीफ जस्टिस शहबाज ने चयो त नेब लाहौर ऐं FIA में केतिरनि ई ऑफिसरनि जूं बदिलियूं कई पियूं। हाई प्रोफाइल केसनि में मुक़ररियूं ऐं बदिलियुनि ते ॻणती आहे। आगे के सुप्रीम कोर्ट प्रोसिक्यूशन के हाई प्रोफाइल केस वापस वठण समेत मुक़ररनि ऐं बदिलनि खां रोके छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 6 हफ़्तनि दौरान ECL मां नाला कढण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमरता बंदयाल जी सरबराही में जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मजहर अली अकबर ऐं जस्टिस मोहम्मद अली मसद ते बदल बेंच पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी कई आहे। सुप्रीम कोर्ट चयो त ECL में नाला शामिल करण ख़ारिज करण जे हवाले सां पॉलिसी में का तब्दील कई वई आहे त अदालत आॾो रखी वञे। अदालत घरू सेक्रेटरी DG FIA NF चेयरमैन खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। प्रोसिक्यूटर्स, एडवोकेट जनरल ऐं हेड ऑफ प्रोसिक्यूशन खे बि नोटिस जारी कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पुछाणो कयो त शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे केसनि में जांच ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कहिड़ी बुनियाद ते कई पियूं। चीफ जस्टिस शहबाज ने चयो त नेब लाहौर ऐं FIA में केतिरनि ई ऑफिसरनि जूं बदिलियूं कई पियूं। हाई प्रोफाइल केसनि में मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते ॻणती आहे। ॿुधणी बाबति अवां खे आगाह कई पिया। सुप्रीम कोर्ट प्रोसिक्यूशन के हाई प्रोफाइल केस वापस वठण समेत मुक़ररनि ऐं बदिलनि खां रोके छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट 6 हफ़्तनि दौरान ECL मां नाला कढण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे।